आती इरशाद जल्दी यार धक्का लगी यार जल्दी कर यार अस्पताल खड़िए लो दरबार अस्पताल खड़िए लो दरबार अस्पताल खड़िए ले एक्सीडेंट थी प्यानी न रखे तो मेहरबानी करे यार मां तो जो कोई पुलिस केस मां है पाण वेठो है एड़ी गाल ना है पुलिस हां सुनानी दा मां तो जो भी को ना खणी वजा तो ना है मां वेठो अस्पताल वाले केड़ी जाते आप खड़ी लो दामलो का थे आप हां खैर ताए हादसो थियो एक्सीडेंट थिया भाई अस्पताल तो खबर है 10 साल थिया बंद लॻो पिया हेॾे काॾे आहे अस्पताल जो हालत कोन ॾिसे थो पियो हिते कुझु ई कोन्हे भाउ मामलो मामलो बि न आहे हिते केड़ो शहर है अस्पताल जो सहूलियत की ना है सीरियस माण्हू है मां एक नओ हितो जो ना है तोखे ख़बर कोन्हे भाउ मां खबर है हितो जो ना है ना बाबा बाबा जरवार जा माण्हू सभु वञनि था ॿाहिरि मीरपुर या काथे ये तंग थियनि था हिते अमलो ई कोन्हे उनखां अलावा हिते का फैसिलिटी कोन्हे अस्पताल जो असां ॾिसो था 10 साल थी विया पूरो अस्पताल बंदि पियो आहे हिते जल्दी में कंहिं हॉस्पिटल खणी वञो हिननि खे हिते कोई कोन्हे हिते हॉस्पिटल बंदि लॻो पियो आहे भाउ जल्दी कयो सही हो ओरे बा माण्हू ॿिया फटी खत्म थी वियो आहे इनके बची वञे माण्हू होरे जुदा फटी पिया आहिनि हाणे इहो तरीक़ो न आहे ॾिसे एॾो न कसण सां खड़िए अस्पताल खड़िए लो बच्चा बचाओ एम्बुलेंस हेलो जल्दी मोकिलियो खुदा के मन जल्दी मोकिलियो सर जल्दी एम्बुलेंस मोकिलियो हिकिड़ो हो फौत थियल छा थी असां हां अदा खड़िए यासीन अस्पताल खड़िए हां अल्लाह सही है तू अस्पताल खड़िए हां खुदा के मन यार अस्पताल मरी गया धीरे तू हाणे खड़ी आयो छा थियो अस्पताल बंद लगे मां तो आया कोन में सरकारी अस्पताल वो बंद लगो पिया आवाज छडो यार खड़ी यार सांदू इको की खबर कोने कटा साथ दिया अदा इशाद अस्पताल खड़ी यार
अस्पताल हलूं था एम्बुलेंस वाले ने फोन कई ने एम्बुलेंस वाले फोन करे थे आने का यासीन बता हेलो बता जल्दी आ अस्पताल चलिए यार एम्बुलेंस जल्दी मोकला था इतो तो बहुत थी हो जो सीरियस आ कलाक थी वञा न थो अचे एम्बुलेंस जल्दी मोकलो इरशाद यार मत यार यार ये कोई एम्बुलेंस पूरा खड़ी में जल्दी कर यार अरे एम्बुलेंस घुरायो ना ये भी वही होता ये भी बहुत ही है हाँ डॉक्टर साहब बहुत ही हो यासीन तू ऐसा क्यों करे यासीन यासीन एम्बुलेंस सिखाते हैं एम्बुलेंस नहीं बहुत अच्छी उस लेट छो के साईं असांजो कहिड़ो कसूर आहे तव्हांजी फोन आई असां फार्म भराए परमिशन जे लाइ DHO वटि वियासीं ॿ कलाक अधु कलाक असांखे उते DHO वटि मिलण जे लाइ टाइम न को असांजो को कसूर न आहे ये ऑफिसर देरि कराई आहे असांखे भाई साहब तू परेशान न थी परेशान न थी यार मुझे एक मुझसे वायदो कर यार केड़ो वायदो यार यो करके तू जरवार अस्पताल बहाल करे दे यार यो तो सा वायदो आ मुझो भा तू परेशान न थी मां जरवार अस्पताल बहाल कराइण को बगैर मां एक डी भी न रहंदो तू घबरा ना दा दिस यार वो जो एक्सीडेंट जो थियो वो भी फौत थियो जो मुझो दोस्त हुयो वो भी फौत थियो यार मां भी मरी वेंदुस यार तू न मर दे यार ना कंदो ये बाकी यो तो सा वायदो मां अस्पताल बहाल कराए लांदो अगर जे मुखे कुछ थे भी ना जेके भी थे निज अस्पताल जे महकमे जा जेके भी अफसर आहिनि न जी जी जो थियो मुझे खून जो जेको आहे न मुझे खून जी FIR इन्हनि ते कराई जाए था जरूर कराईंदो मुंहिंजा भाउ जरूर कराईंदो काजासी मुश्किल न हुजे असां सां एॾा ज़ुल्म ऐं छो थियल करा वया मां हिकु नारो छॾी थो वञा मां जीअं चवां थो उनखे जवाब में ई जवाब ॾे हुनजो जरवार अस्पताल ज़रूरी आहे जरवार जी मजबूरी आहे जरवार अस्पताल ज़रूरी असांजा 3 जवान जेके उहे शहीद थिया आहिनि रोड हादसे जे करे जेकॾहिं हिते फर्स्ट एड हुजे हा त असांजा 3 कुंदर जवान न वञनि हा ही जेको शहर जरवार जेको आहे उहो हज़रत कमरराम शाह जो शहर आहे असीं उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी असांजे जरवार अस्पताल खे बहाल कयो वञे